अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन तव्हां पोएं ड्रामे जी एपिसोड ॾिठी दुलाब जी। हाणे अॻिते वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां तव्हांजे लाइ अॼु वॾी ॿ ख़ुशख़बरियूं बि मूं आंदियूं आहिनि ऐं उहे बि तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। इहो तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त जे आख़िर ताईं न ॾिसंदो 1 मिनट जी वीडियो आहे तव्हां खां हीअ सॼी अपडेट मिस थी वेंदी। दोस्तो पहिरियां त जेको आहे दुलाब जी मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाए वठां, पोइ ॿ ख़ुशख़बरियूं ॿियूं कहिड़ियूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थो। अचण वारे एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो दोस्तो कुझु नवां करैक्टर बि तव्हांजे साम्हूं असांजे साम्हूं अचण वारा आहिनि। उहे करैक्टर ज़बरदस्त बहितरीनु पुराणा एक्टर आहिनि ऐं थी सघे थो हिन टाइम जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो देरि मदेरि ते सिधे ॿी एपिसोड में उहो करैक्टर ज़ाहिर बि थिया हुजनि। ऐं तव्हां ॾिठो त सोडल जो जेको आहे ज़ाहिर थियणु, होॾो हाशिम होॾो मुराद जो ज़ाहिर थियणु, अहिड़े हिसाब सां राज़नि जी जेको आहे जिदोजहद ऐं हेॾो मंसूर खान जी जिदोजहद लॻी पई आहे। ऐं ॿ ख़ुशख़बरियूं इहे आहिनि ॿियूं जेको दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त अचण वारा हाणे जेको आहे ॿ ड्रामा पापनगर ऐं वेरनि जी बस्ती तमामु जल्द ऑनियर थियण वारा आहिनि। पापनगर यानी रावेल ड्रामो हुयो उहो पापनगर कन्वर्ट थी वियो आहे, पापनगर जो नालो ॿीहर रखियो वियो आहे। वेरनि जी बस्ती बि तमामु जल्द हाणे ऑनियर ऐं रिलीज़ थियण वारो आहे। इहे तव्हांजे लाइ ॿ ख़ुशख़बरियूं ऐं पापनगर जी अपडेट्स मूं ॾिनी आहे। अजरक इन्फो चैनल ते वञी ॾिसी सघो था। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।